यही पासा भीगा छोरा पढ़ने ला तैयार करन सजो डी मोबाइल होतन कावड़िया मास्तरन ते बैठा मास्तर पढ़ाइन कोंडा मास्तर पाऊं पर था इल्म विझन ना अरे त छोरो शादियों जल्दी कयो छोकरन जो पोढ़न के चवंदा अरे तुझा छह पुट पिया नवाब शाह में फिरन जड़ा पादा पिया हलन परणाए नथो से पर भी कम द मज़ो कोन कयो साथ में खोल छो डंड गणी न छा। अरे बाबा बाबा न चओ बाबा चई मारे छॾे न्याणी असां हिन घर में अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं उमेदूं रखी वेठा आहियूं बाबा न चओ। अच्छा इहो ॿुधाए त हेॾे छो आयो आहीं? दरअसल लोड शेडिंग जा सतायल माण्हू आहियूं। अल्लाह जे नाले 500,000 रुपया जो बाबा कर दिया। अच्छा है दीदी भुट्टो चवणो हुयो न के मूंखे ॿुधा त सही दिला तीर बिजा अबो दुश्मना थई अमा दिला तीर बिज। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छाला खुश आहीं? छो दवा वठी ईंदे ये छा चइबो आहे ए अच बा ते वेड़े करे के चेक कढा एडा पे के चावा बीपी अपरेटस चइबो आहे। हां बीपी अपरेटस अजी जाता था से दिस न जेको अपरेटस ता खई वेठा उन नालो आहे न इहो मां तव्हांखे ॿुधायां थो तव्हां चओ था फज़ीलत ई आहे मां कहिड़ी बत अम्मा अतया तचे जो रबी जल इना ते ना कुल होला मैं को औंदा ही कोनी सहरा सब याद इंदी चरण ले जी माला